नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे गौसिया, मुनाज़िर अहले सुन्नत, मुनाज़िर अहले सुन्नत। صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني رب زدني علما وارزقني فهما يا فتاح يا فتاح سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم اللهم ربنا تقبل منا إنك أنت السميع وعلينا إنك أنت التواب. اللهم صل وسلم وبارك على سيدنا محمد وآله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه. بسم الله الرحمن الرحيم.
अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुल नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा माजा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख़ उज़्ज़ाम व उलमाए किराम व दीगर सामईन हज़रात व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइयों, अजीजों, दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। प्यारी जमात जानो, अल्लाह ताला जल्ल जलालहु व मनवालहु जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक मशहूर आयत सबूरी तिलावत कई अथम, जंहिंजे सिलसिले में चंद मारूज़ात तव्हां जे आॾो मूंखे अर्ज़ करणा आहिनि ऐं जेके तव्हांखे ख़ैर सां ॿुधणा आहिनि। दुआ फरमाए जो अल्लाह ताला जल्ल जलालहु व मनवालहु शान पंहिंजे प्यारे हबीब नबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े हक़ ॿुधण ऐं हक़ ते अमल करण जी रब्बुल आलमीन शुन तौफ़ीक़ नसीब फरमाए। खुदा तबारक व तआला पंहिंजे प्यारे हबीब जे सदक़े अॼोकी तव्हांजी असांजी हाज़िरी मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए ऐं जन बुज़ुर्गनि दोस्तनि ही अज़ीम शान कॉन्फ्रेंस जो इनेकाद कयो आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे दीन ऐं दुनिया में सभु कामयाबियूं नसीब फरमाए। क़ुरान मजीद जी आयत करीमा जो तर्जुमो बिला ताख़ीर ॿुधो। उन खां बाद मां पंहिंजी मौज़ूअ ते ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। मुकान में असांजे फाज़िले जलील हज़रत क़िबला मौलाना मुफ्ती साहब जन तव्हांखे तमामु साज़गाना अंदाज़ में अल्लाह जो पैगाम, संत हबीब जो पैगाम ऐं इन खां अलावा मजलिस जे मौज़ूअ जे मुताबिक़ कुझु ॿुधाए रहिया हुआ।
जवाने खिदमत में हाजरा अल्लाह तबारक व तआला से हबीब जे सबके वो गुनाहगार का हक चवराए हाणे हिकिड़े दफ़ो मोहब्बत ऐं शौक़ सां बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ंदा हलूं पंहिंजे मौजूअ जे सिलसिले खे शुरू कयां। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحبه وبارك وسلم عليه اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحبه وبارك وسلم عليه। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो اليوم أكملت لكم دينكم وأتممت عليكم نعمتي ورضيت لكم الإسلام دينا। اليوم अरबी जो लफ्ज़ आहे उनजी माना है त अॼु अॼो के दिहाड़े खुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो اليوم أكملت لكم दीनकुम। ओ कुरान ॿुधण वारो मुंहिंजे हबीब ते कलमे पढ़ण वारो अल्लाह जे ज़ात बाबरकात के वाहिद वहदहू ला शरीक रे मञण वारो अल्लाह पाक जे प्यारे नबी करीम जे वथा ईमान आणे हुजूर के आखिरी नबी कबूल करण वारो महबूब पाक जा उम्मतियो मां रब ताला तव्हां खे ॿुधायां थो اليوم أكملت لكم दीनकुम। अॼो के दिहाड़े मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हांजे दीन खे मुकमिल करे छॾियो। وأتممت عليكم نعمتي दीन त मुकमिल कयुमि पर मां रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजूं नेमतूं पंहिंजूं इनाम पंहिंजा करम पंहिंजूं नेमतूं तव्हांजे मथां मुकमिल करे छॾियूं। वरदीत लकुमुल इस्लाम दीना। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त मां अल्लाह जल्ल जलालहू अमन वालहू अवां खे इस्लाम दीन इस्लाम ॾिनो आहे। इहो दीन इस्लाम ॾेई मां रब करीम तव्हां खां राज़ी थी चुको आहियां। तर्जुमो ख़तम। थोरा लफ़्ज़ अल्लाह ताला फरमायो अॼो के दिहाड़े मां तव्हांजे मथां दीन तव्हांजो मुकमिल कयो तव्हां ते मूं पंहिंजूं नेमतूं मुकमिल कयूं तव्हांखे इस्लाम दीन ॾेई मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां ते राज़ी थी चुको आहियां। और मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ खुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब जे हथारां असां ॾे दीन मोकिलियो आहे। उन दीन जी तशरीह करण वारो उन दीन खे बयानु करण वारो उन दीन खे सेखारण वारो असांजो प्यारो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू फरमाए थो त मां तव्हांखे वरदीत लकुमुल इस्लाम दीना। तव्हांजे लाइ मां राज़ी थियो आहियां जो मूं रब करीम तव्हांखे दीन इस्लाम ॾिनो आहे। मुंहिंजा उन दीन इस्लाम मिलण जे करे असां पाण खे सॾायूं था मुस्लमान। छा था सॾायूं? ॾाढे चओ सभई गॾिजी चओ जेके मुस्लमान आहियो सभई चओ। खुदा ताला जे ज़ात बाबरकात जे कलाम पाक जे आयत करीमा मां असांखे इस्लाम दीन मिलियो आहे। दीन असांजो इस्लाम आहे। जंहिं वक़्त में इंसान क़ब्र जे अंदरि वेंदो आहे उन क़ब्र जे अंदरि बि हुन खां सवाल थींदो आहे मन रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक।
जो रब केरा, तो जो नबी केरा, वमा दीन का तुझो दीन कहिड़ो आहे, तुझो दीन। इहो क़बर में सवाल थींदो, उनजो जवाब कहिड़ो ॾींदो? रब्बी अल्लाह, मुंहिंजो रब अल्लाह आहे। ऐं नबीअ जे बारे में चवंदो मुंहिंजो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं दीन जे लाइ छा चवंदो? दीनियल इस्लाम, मुंहिंजो दीन। छा चवंदो? किथे चओ मुंहिंजो दीन, मुंहिंजो। केरु चवंदो? क़बर वारो, जेको क़बर जे अंदरि आहे उहो क़बर वारो चवंदो दीनी, मुंहिंजो दीन अल इस्लाम, इस्लाम आहे। मुंहिंजा प्यारा भाउ दीन, इस्लाम दीन जी पाण ॾे निस्बत करण हिन दुनिया जे तख़्ते ते इंसान जे करे चवंदो त मुंहिंजो दीन इस्लाम आहे, उहा ॻाल्हि साॻी क़बर में कंदो त पोइ हुनजो छुटकारो थींदो। पर मुंहिंजा प्यारा भाउ वीर, हिन दुनिया में बि इस्लाम खां हथ खयो वेठो आहे, क़बर में बि इस्लाम खे पंहिंजो दीन कोन थो सघे, हुन जी निजात कान थींदी। हिन दुनिया में बि इस्लाम खे पकड़े, क़बर में बि आदत दुनिया जी पियो तॾहिं चवंदो मुंहिंजो दीन इस्लाम आहे। कोजा वक़्त में चवंदो मुंहिंजो दीन इस्लाम आहे। उन खां बाद में छुटकारो हुजणु खपे, पर न। अञा हिकिड़ो साल बाक़ी आहे। मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल, ओ क़बर में सुम्हण वारा मरण वारा कीअं मोआ सिंगारे कफन ॾेई जनाज़ा पढ़ी दुआऊं घुरी कुल्हे कांदी थी करे इज़त आबरू सां क़बर में पूरे तोखे माइट मोटी विया। सबको तो तेरा अल्लाह ईमान दे दो, सलाशर खात्मो बिल खैर करे, सलाशर कब्र को शादी करे। तुझा माट, तुझा वीर, तुझे ला दुआ गुआ है, सभई तुझे वास्ते बेवसी करे खुदा के बाड़ा इंसान बोला माफ करा तुझो बांधुआ। पर अल्लाह जामना करदा मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल। हाणे तुझे ला दुआऊं पूरियूं थियूं, तुझा माट तोखे अल्लाह जे हवाले करे विया, इस्लाम खे तो दीन मञियो आहे, नबी करीम जे मथां तो ईमान आंदो आहे, अल्लाह जे ज़ात बाबरकात खे तो पंहिंजो रब मञियो आहे। इहे सभई ॻाल्हियूं, पर मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल। सारा नेण खड़ी हेॾे साॼे पासे निहार, जेको तुंहिंजे अखियुनि जे आॾो नूरानी चहिरे वारो जवान बीठो आहे, इन जे बारे में छा चवंदो हुए? छा थो चवी कोन चवंदसि? सम्झो था लाइ न? छा थो चवी न, इहा पुछा कान्हे। छा चवंदो हुई? याने ओ जॾहिं जहिड़ो हुए मिटंदो थी घुमंदो हुए, अल्लाह जी नेमत खाईंदो हुए, ऐं ख़ुदा ताला जल जलालहू अमन वारो हुजे नेमतुनि खे खाई ऐं मुस्लमान पढ़ण जी दावा कंदो हुए ऐं चवंदे त माथो साॼो को मुस्लमान ई कोन्हे। साढा 3 टन नानी वारा उहे हन मुस्लमान, बाक़ी ॿियो सॼो जहान चट। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात कोन्हे। हाणे ख़बर तूं जो ॿिए कंहिंखे बि मुस्लमान कोन भाईंदे हे, तूं रुगो पंहिंजो पाण खे मुस्लमान भाईंदे हे। तुंहिंजे नज़र में हनफी भी काफ़र, तुंहिंजे नज़र में शाफ़ई भी काफ़र, तुंहिंजे नज़र में मालिकी भी काफ़र, तुंहिंजे नज़र में हम्बली भी काफ़र, तुंहिंजे नज़र में सुन्नी सॾाइण वारा भी काफ़र। तूं सभिनी खे कादरी हुजे, नक्शबंदी हुजे, सारमुर्दी हुजे, चिश्ती हुजे, कहिड़ी बि अलामत हुजे, दुनिया में फतवा ॾेई हिकिड़े कलम सां सभिनी खे काफ़र चवंदे हुए। तुंहिंजो लेखो हाणे लहे थो। ॿुधाए त हिन जवान जे बारे में दुनिया में छा बकवास बकंदे हुए?
फी हक़ हाज़र रजुल हिन रजुल हिन शख्स हिन तशख़्ख़ुस वारे दे मा हाज़त तशख़्ख़ुस ही जेको तशख़्ख़ुस वारी वजूद वारी ज़ात तुंहिंजे आॾो बीठी आहे इन जे बारे में तूं दुनिया में छा चवंदो हुए? तो छा चवंदे? इहो छा चवंदो हमरा? मां त चवंदो असां जहिड़ो आहे, खाईंदो आहे, पीअंदो आहे, शादियूं कंदो आहे, भित जे पुठियां जी ख़बर कान हुअसि, वही जेसी ताईं न आयो तेसी ताईं न का ईमान जी ख़बर हुयसि, न का क़ुरान जी ख़बर हुअसि। उनजो कमु त इहो हुयो दुनिया में तबलीग करण आयो हो, बाक़ी न को असांखे दुनिया में फ़ाइदो ॾिनई, न को आख़िरत में फ़ाइदो ॾींदो, बसि वही वियो असांखे पैगाम ख़ुदा जो पहुचाए ॾेई वियो। ईअं चवंदो पोइ मुंहिंजा प्यारा दोस्त निजात कान थींदई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे कहर ऐं ग़ज़ब जा मलाइक भली रब खे वाहिद वहदहू ला शरीक करे मञ, इस्लाम खे दीन करे मञ, ज़ाहिर में कलमो भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहे चओ पर छोटकारो कोन थींदो। मुंहिंजा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो ज़ुबानी इक़रार आहे, पर जंहिंमहिल साईं जो वजूद अखियुनि जे आॾो ईंदो उन वक़्त में हक़ जे आॾो हक़ ॻाल्हाइणो पवंदो, कूड़ कोन ॻाल्हाईंदे। ईअं कोन चवंदेसि मां भले चवंदोसि नूर अला नूर मञींदोसि, अलाह जो हबीब चवंदोसि न न। जंहिंमहिल बत्ती ॿरंदी आहे तंहिंमहिल कारो अछो ज़ाहिर थी पवंदो आहे, जंहिंमहिल मुस्तफ़ा जी ज़ात आॾो ईंदी त मुला खे कूड़ हण जी ज़रूरत ई कान थींदी। बेअदब गुस्ताख खे मुंहिंजा ज़रूरत ई कान थींदी जो हाणे टाल मटोल करे ॿियो पासो वठे। न बत्ती ॿरण खां पोइ रोशनी आहे न ख़बर पइजी वेंदी, बत्ती ॾाहे त ख़बर आहे हेड़ा लाइ कारो आहे, अछो आहे, भॻो आहे, साओ आहे, कहिड़ो आहे। न बत्ती ॿरी रोशनी थी वई, ख़बर पइजी वई मुंहिंजे हबीब करीम जे ज़ात बाबरकात जी जंहिंमहिल नूरानियत जो तजल्लो थींदो, ज़ात बाबरकात ईंदा त वक़्त में हू पाण ई पाण इक़रार कंदो, पंहिंजे पंहिंजे सीने में झाती पाए। जे क़ुरान पाक में अल्लाह ताला क़यामत जो बयान फरमायो आहे, नहनु नख़्तिमु अला अफ़वाहिहिम वतुकल्लिमुना अयदीहुम वतशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। हथ तुंहिंजा ॻाल्हाईंदा, पेर तुंहिंजा ॻाल्हाईंदा, अखियूं तुंहिंजूं ॻाल्हाईंदियूं, तुंहिंजो सॼो वजूद ॻाल्हाईंदो, रुॻो वात जे मथां मोहर हूंदी, ज़ुबान कान ॻाल्हाईंदी, बाक़ी सभई उज़वा तुंहिंजे मथां शाहिद थी पवंदा। ऐं मुंहिंजा मिठड़ा भाउ थी विया अहिड़े टाइम ते जंहिंमहिल नबी पाक जी रात बाबरकात रात दुनिया वारा अक़ीदा ॿुधाईंदी त पोइ पाण ई ख़बर पवंदई, मस्त ख़बर पए। हिते गौर थो चरी अल्लाह ताला फरमायो इन्नमा नुमली लहुम लियज़्दादू इस्मन, असां तव्हांखे मोहलत ॾिनी आहे, रस्तो ॾुखो छॾे ॾिनो आहे, भली कुझु करे त असां पकड़ियूं त हिकिड़ी जॻह ते करे पकड़ियूं, पर जंहिंमहिल वक़्तु अची वियो उन वक़्त में कुझु बि कोन थींदी। मुंहिंजा मिठड़ा भाउ वीर जेकॾहिं चवंदे त मां चवंदो असां सां जहिड़ो आहे, खाईंदो आहे, पीअंदो आहे, असांजी मदद कोन कंदो आहे, उनजो कमु रुॻो तबलीग हो, न को क़ब्र में कमु अचे न को आख़िरत में, बसि पैगाम पुॼाए हलियो वियो। त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे फरमाईंदो पोइ तो वटि आयो कीअं आहे, तो जहिड़ो आहे। पूरी काइनात में लाड़कानो, शिकारपुर, शहदादपुर, कराची, लाहौर, पेशावर, यूरोप, मक्को, मदीनो, अरब, इंडिया, अफगानिस्तान, काइनात में हिकिड़े सेकंड में लखे करोड़े माण्हू मरनि था। पोइ जे तो जहिड़ो आहे त हिकिड़ी जाइ ते अचे हा, ॿी जाइ ते कोन हुजे हा, पर हिकिड़े सेकंड में लम्हे में हर हिक जे क़ब्र में हर जाइ ते मौजूद बीठो आहे। कीअं ईंदो अंग्रेजी चओ त सिज ॾे निहार, लाड़काने में सिज ॾे निहार,
मथे हारी जे तुझे टोटल जे मथा सिजड़ी पोड़ो दो पर खुदा जो कसम आ घड़ी जो टाइम नसीबो करे चापर वाल खा पुछदे संदर वाल खा पुछदे डोकरी वाल खा पुछदे दादू वाल खा पुछदे रसीरा बाप वाल खा पुछदे गम करारी वाल खा पुछदे सब को तो जो असा जे मथवा पहले मथवा भला लाल करे घामा गम्मड़ बहुत भरान असा जे मथा त भला हाणे गम्मड़ खा पासीरो हूंदो न एडी बुलंदी ते एडी बुलंदी ते बीठल जो दुनिया जे तख्ते जे कहिड़ी बि कंद में टाइम ते माण्हू उन खते सवाल जे हिसाब सां उन रेंज जे हिसाब सां जेको बि माण्हू किथे बि हूंदो रेंज खां ॿाहिरि न हुजे रेंज जे अंदरि हूंदो त हू पंहिंजे मथे जे मथां भाईंदो अरे जेकॾहिं हिकिड़ो सिज केतिरो बि बुलंद हुजे उहो हर हिक जे मथे जे मथो आहे उहा हस्ती जंहिंजा कदम सिज खां मथे हलिया विया या रसूल अल्लाह ओ आज़ाद बाबरकात जंहिंजी पाज़ बेज़ार मुबारक खुदा जे अर्श खे उबूर करे वई उहा ज़ात मुबारक मुंहिंजा प्यारा दोस्त जंहिंजे सदके सिज ठहियो चंड ठहियो इहे रोशनियूं पैदा थियूं हे काइनात जो निज़ाम ठहियो उन हबीब अलाह तोखे शक्का त कीअं ईंदो मुंहिंजा प्यारा मां चवंदो हा अलाह ताला जे फज़ल करम सां जेतिरी साइंस तरक़ी कई आहे ओतिरो अहल सुन्नत जो अक़ीदो मज़बूत थींदो थो वञे ठीकु आहे जेको सही माना में क़ुर करीम जी दामन वठे क़ुर पाक जो सही माना में तफ़सील ऐं तर्जुमो पढ़े क़ुर पाक खे सही आलमन खां सम्झण जी कोशिश करे त यकीनन इंशा अल्लाहुल अज़ीज़ खुदा जो क़ुर उन जी रहनुमाई कंदो फितरल मां ईअं साफ़ पाक निकिरी वेंदो जीअं अटे मां वार निकिरी वेंदो आहे हिकिड़ी त माना इहा आहे त इन फितरल खां बचण जी जाइ कहिड़ी आहे कहिड़ो हंधु आहे कीअं बचबो ऐं ॿी माना आहे मल मखरज या रसूल अल्लाह इहे जेके फितना अचनि था काथऊं निकिरंदा इन्हनि जो वजूद किथां पैदा थींदो इन्हनि जो ठाव कहिड़ो आहे महबूब फरमाइनि था अल्लाह ताला क़ुर मजीद में फरमायो आहे नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून क़ुर मजीद खे असां नाज़िल कयो आहे इहो क़यामत ताईं हूंदो पर छा आहे वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ा